ज़राअत खाते जे अमलदारनि माकड़ जे हमले बाद वॾनि दावाउनि खां वधी अमली तौर का बि सरगर्मी नाहे ॾेखारी। तालके छाछरे ऐं ॾाहली जे हज़ारें एकड़ ते बीठल फसल खे तद क़ापारी नुक़सान पहुचाए रहिया आहिनि। ॻोठणनि जो चवणु आहे त लगातार ॾुकार बाद वसकारो अचण ते माकड़ हमलो करे फसल खे नुक़सान पहुचाए रही आहे, पर अख़्तियारियूं अमली तौर जोगा कदम खणण लाइ तयार न आहिनि। अमा केतिरो नुक़सान थियो आहे? जाम नुक़सान थियो आहे बाबा, बि ॾिसी सघो था तो असांजो नुक़सान थियो आहे। बनिया में काश आहे, असीं ग़रीब माण्हू रड़े करे करे हेठां गिरिया। स्प्रे करण वारा या फुहारो करण वारा को फुहारा वाला को स्प्रे वाला। संदन चवणु आहे त इंतज़ामिया जी लापरवाही ॾिसी आबादगार माकड़ जे नुक़सान सबबि कची पोख लुणे रहिया आहिनि। ज़राअत खाते जे अमलदारनि जो चवणु आहे त माकड़ मार स्प्रे करे आबादगारनि खे रिलीफ ॾिनो आहे, जॾहिं त अञा बि मुख़्तलिफ़ ॻोठनि में स्प्रे जो सिलसिलो हलंदड़ आहे। हिकिड़ी गाॾी जा कल्ह ख़राबु थी, अॼु आन रोड आहे ठही वई, ऐं ॿी जेका अॼु ख़राबु थी आहे इंशाल्लाह शाम ताईं ठही वेंदी, ऐं कंट्रोल वर्क अंडर प्रोग्रेस आहे। अहिड़ो को मसइलो कोन्हे, कंट्रोल आहे, अंडर कंट्रोल आहे, अहिड़ो को मसइलो कोन्हे, अल्लाह ख़ैर कंदो। आबादगारनि घुर कई त नोटिस वठी हेलीकॉप्टर ज़रिए स्प्रे कराए माकड़ जे नुक़सान खां बचाए अवाम जी परेशानियुनि खे घटायो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।